तहां खां असीं ज़रूर पुछण चाहींदासीं त सोशल मीडिया जो ग़लत इस्तेमाल, तव्हां इन लफ़्ज़ खे, इन जुमिले खे कीअं डिफाइन कंदा? ॾिसो, इन में डिफेंड करण जी ॻाल्हि न आहे, ॻाल्हि सभिनी जे साम्हूं आहे। जीअं तव्हां पाण चयो त असां वटि जेका मनफ़ी शइ आहे जेका उहा जल्दी वायरल थिए थी। जेका बि सोशल मीडिया आहे उन में का बि तव्हां अफ़वाह फैलाए छॾियो, उहो एतिरो ट्रेवल थो करे जो उनजो जेको विक्टिम आहे उहो वञी जॾहिं तव्हां थो करे त बाबा अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का, ईअं न करियो। त सोशल एक्चुअली ईअं हथ में अची वई आहे माण्हुनि खे, जीअं घोलड़े जे हथ में तलवार आहे। त इन सां असांजो जेको नौजवान नस्ल आहे, असांजी जेको हिन वक़्तु उभरंदड़ जनरेशन आहे, जनरेशन ज़ी, उहा छा पई करे? सोशल मीडिया आहे त उहा छुड़वाग हुजे। सोशल मीडिया सिर्फ़ नेगेटिव ख़बरूं या नेगेटिव शयूं फैलाइण लाइ न आहे। तव्हां ॿुधायां त दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में छा असांजे आसपास तमामु घणा जेके नौजवान आहिनि उन्हनि पंहिंजे समाज में, पंहिंजे मुल्क में बुनियादी इंसानी तब्दीली आणण जे लाइ सोशल मीडिया जो इस्तेमाल कयो आहे। नेपाल जो वज़ीर आज़म हिकिड़ो रैपर आहे, गाइणो आहे, उन सोशल मीडिया जे इस्तेमाल जे ज़रिए नेपाल जे नौजवाननि खे गॾु कयो त हिन करप्ट हुकूमत जो तख़्तो ऊंधो करे नवां जेके नौजवान आहिनि उहे आणनि। इहा थींदी आहे मुसबित तब्दीली। उन सां गॾोगॾु हाणे तमिलनाडु जो बि जेको सीएम थियो आहे, वज़ीर आला, उन बि सोशल मीडिया जो तमामु बहितरीन कयो आहे। त ज़रूरी न आहे त सोशल मीडिया जेका आहे सा हिक ॿिए खे गार गंद लाइ, ज़ातियात ते वञण जे लाइ, मनफ़ी क़िस्म जी प्रोपेगेंडा करण लाइ इस्तेमाल कजे। बदकिस्मतीअ सां सिंध में इहो हिकिड़ो ट्रेंड हली पियो आहे। ऐं तव्हां ॾिसंदा जेको बि थिए थो सुबुह सां या राति जो, उहो जंहिंखे वणे थो 50 गारियूं ॾेई वरी सुम्ही पए थो लत। बिल्कुलु ईअं ई आहे निसार खोखर साहब, तव्हां इनखे कीअं ॾिसंदा? अॼुकल्ह जी जेका असांजी जनरेशन ज़ी आहे, सोशल मीडिया जे मनफ़ी इस्तेमाल सां गॾु वरी लाइक्स ऐं कॉमेंट्स जी दौड़ में बि शामिल थी विया आहिनि, ऐं इन जी वजह सां खोड़ सारा नौजवान असांखे डिप्रेस नज़र ईंदा आहिनि त यार असां का पोस्ट लॻाई, कंहिं लाइक न कयो, या स्पेशली फ़ोनूं करे चवंदा त यार असां पोस्ट लॻाई या लाइक कयो। छा इहा बि हिकिड़ी रीज़न थी सघे त हर इंसान पोइ मनफ़ी प्रोपेगेंडा जी तरफ़ वञे थो पियो, छो जो इंसानी फितरत जो शायदि तक़ाज़ो इहो हूंदो त उहो मनफ़ी शयूं ज़्यादा बहितर तरीक़े सां ॾिसी सघे थो? न, ॾिसो मुबशर, ॻाल्हि इहा आहे कि फितरी तौर ते त इंसान में ज़ाहिर आहे चङायूं बि आहिनि, पॉज़िटिविटी ऐं नेगेटिविटी ॿई शयूं आहिनि, पर बुनियादी सवाल आहे पंहिंजे सोसाइटीअ जो त उहा उनखे क़बूल कीअं थी करे। कंहिं बि ज़िमेवारीअ सां चवां थो, हिन वक़्त बि थर में केतिरा ई नौजवान आहिनि पंहिंजे मोटरसाइकिलनि ते चपलियूं खणी निकिरंदा आहिनि, त पाणी खणी निकिरंदा आहिनि, जेके धनार आहिनि उन्हनि खे ॾींदा आहिनि। उन्हनि जी कॾहिं तव्हां वीडियो वायरल न ॾिठी हूंदी। को चङा ई कंदो आहे, अहिड़ी गर्मीअ में, शदीद गर्मीअ में पखियुनि जे लाइ पाणी ऐं दाणो रखंदो आहे, उनजी तव्हां न ॾिठी हूंदी, पर उनजी ज़रूर ॾिठी हूंदी। उखाड़ो थी शहर में चौक ते घुमंदो अचे, या जीअं रिसेंटली जेको सो मुख़्तलिफ़ माण्हू हिक ॿिए गारियूं था ॾियनि, फलाणो हेड़ो। तव्हांखे आउं ॿुधायां, सिर्फ़ु इहो नौजवाननि जो मसइलो न आहे। हाणे असांजा चङा भला जेके सियासतदान आहिनि उहे हिक ॿिए जे ऑनलाइन हिक ॿिए खे चवनि था त फलाणो अमीर न हुयो, अॻे उहे ग़रीब हूंदा हुआ, ख़ानदानी नवाब न आहिनि, हीअ हाणे सियासत में पैसा कमाया अथनि। हाणे इन सितह ते जॾहिं अची वञे, इन क़िस्म जी सितही सियासत थी वञे, इन क़िस्म जो सितही असांजो कंटेंट थी वञे, तव्हां चयो न त कमेंट्स इन जे करे डिप्रेशन में हलिया था वञनि। भई ॻाल्हि इहा आहे त तव्हांजो कंटेंट छा आहे, तव्हांजो कंटेंट ई सभु कुझु करे सघे थो न। बिल्कुलु। निसार खोखर साहब, ऑनलाइन कमाइण खे तव्हां कीअं पिया ॾिसो? छा इन खे बि तव्हां ग़लति चई सघो था, छो त इन में बि खोड़ सारा फैक्ट्स आहिनि जेके फ्रॉड में अचनि था, जेके ॿियनि खे मिसयूज़ करण में अचनि था, ऐं घणो कुझु आहे? ऑनलाइन कमाईअ जो तव्हां हामी आहियां, छो त ऑनलाइन कमाइजे, पर उनजो को बि गैर कानूनी तौर तरीक़ो न हुजणु घुरिजे, का बि ब्लैकमेलिंग न हुजणु घुरिजे। जीअं रिसेंटली हिकिड़ियूं ख़बरूं आयूं त हैदराबाद जी हिकिड़ी टिकटॉकर थर जे तमामु वॾे मशहूरु फनकार खे जेको आहे सो घुरे, उनजा के वीडियोज़ ऐं उनजा फोटो वोटो हुआ उनखे सेंड करे त इहा आउं पब्लिक कंदसि, न त मूंखे 5 लख रुपया ॾियो। त इन ऑनलाइन कमाइण में को वेब न आहे। ज़ाहिर आहे ही टेक्नोलॉजी दुनिया सॼी कमाए पई, माण्हू नौजवान आहिनि, सॉफ्टवेयर इंजीनियर आहिनि, तमामु वॾा सॉफ्टवेयर ठाहे था छॾनि। बर्तानिया में केतिरा ई सिंधी जेको सॉफ्टवेयर इंजीनियर आहिनि, उहे तमामु बहितरीन कमाइनि था। इट डज़ंट मीन कि ब्लैकमेलिंग या ग़लति रस्ते सां तव्हां ऑनलाइन कमायो।